सिंध जे बेटन के वफ़ाक़ पारां नवां शहर अॾण वारे मंसूबे ऐं सदारती आर्डीनेंस जारी थियण ख़िलाफ़ मरकज़ी सॾ ते एसटीपी घोटकी ज़िले जे अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। थी रहियो आहे हीउ एहतिजाज जेको सिंध जा ॿेट आहिनि, समुंडी ॿेट आहिनि, वफ़ाक़ पारां आर्डीनेंस जारी कयो वियो आहे त उते जेको आहे हू कब्ज़ो करणु चाहिनि था पिया। असां इन सिंध जे साहिली ॿेट आहिनि जेकी राति जी ऊंदाही में उन्हनि आर्डीनेंस जारी करे कब्ज़ो कयो आहे, उन जे ख़िलाफ़ आहे ऐं असीं चऊं था पिया जेके सिंध जा ॿेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहे। पीटीआई हुकूमत सिंध जे बेटनि जे ख़िलाफ़ बेटनि ते कब्ज़ो जे लाइ ऐं सिंध धरती जे कब्ज़े जी साज़िश सम्झूं था। वफ़ाक़ पारां आर्डीनेंस जारी कयो वियो आहे, जेके सिंध जा ॿेट आहिनि उन्हनि ते कब्ज़ो करणु पिया चाहिनि। असां शाइर अदीब बि इन जेका रैली आहे उन में शामिल थिया आहियूं। जेकॾहिं ॿेट वफ़ाक़ हवाले करण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त एसटीपी पारां कराची में खेनि भरपूर एहतिजाज कयो वेंदो। कैमरामैन शहज़ाद सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।